अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। अहम ब्रेकिंग न्यूज़ का तव्हांखे आगाह कंदालूं त लाखाड़ थाणी जी हद कचे वारे इलाइक़े में होटल बंदि कराइण तां आचर भान जे होटल ते वेठल माण्हुनि जो पुलिस ते लठियुनि ऐं डंडनि सां हमले वार पुलिस जे ॿिनि सिपाहियुनि मोहम्मद कासिम कीरियो ऐं सिपाही मोहम्मद सूफ़ चनड़ खे ज़ख़्मी करे हवाई फायरिंग कंदा फरार थी विया। एसएचओ लाखाड़ मीडिया खे ॿुधायो त हमलो कंदड़नि 6 ॼणनि ते लाखाड़ थाणी ते FIR दाख़िल कई वई आहे। हिन महिल ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे, जॾहिं हमलो कंदड़ फरार थियण में कामयाब थी विया। किरोला जे करे गस्त में निकितल हुआसीं होटल ते रशियो उनखे चयो कि होटल बंदि कयो। कहिड़े थाणी जा? PS लाखाड़ जा। अच्छा। उन हद में बंदि जे हेठां आहे होटल। हा। उनखे चयो कि बंदि करा, 2-3 माण्हू वेठा, उन्हनि खे चयो परे परे थी वियो, पर जहिड़ो थी पियो असां पोइ घणा माण्हू जा तव्हां ते हमलो कयो? माण्हू 6। अच्छा। 6 ऐं 2 परते वेठा जेके फेर कंदा भॼी हलिया। फायरिंग कई अथनि? हा। तव्हां ते छा हमलो कयो अथनि? हा, तव्हां ते छा हमलो कयो अथनि? लठियुनि सां? गुलाम शबीर साहब तो एसएचओ लाखाड़ है जी सर। हाँ जी, सुबह 7 बजे रवानी के हूंदी आहे त गश्त में वञो ऐं होटल वोटलूं जेके आहिनि बंदि कयो ऐं न खुलनि, माण्हुनि खे माना छिर कयो त जीअं परे परे थी वेहनि, 3 खां 4 फुट फासिले त होटल वियासीं सुबुह 7 सवा 8 बजे ताणे त हुते वेठा माण्हू पंधु रहंदा। पोइ हुते उन मां सिर्फ़ु ॿिया त भॼी विया, भई सिर्फ़ु 6 ॼणनि में असांखे हमलो कयो, पुलिस खे धकाया ऐं चयो असां वेहंदा तव्हां छा करो। फायरिंग कई अथनि सर? फायरिंग कई अथनि 3 ॼणनि, 3 खे पिस्टल हुआ। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।